बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त असां अॼु खां वठी MS वर्ड सिखंदासीं ऐं हीअ वीडियो नवनि सिखंदड़नि लाइ आहे ऐं मुंहिंजी नाज़रीन खे गुज़ारिश आहे त जिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो सो काइंडली उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं प्लस में बेल आइकन खे बि दॿाइनि त जीअं मुंहिंजे वीडियो जे बारे में तव्हांखे अपडेट मिलंदी रहे। सो सभ खां पहिरियों ई असां MS वर्ड जो इंट्रोडक्शन पढ़ूं था। इंट्रोडक्शन में इहो पढ़ूं था पहिरियां त MS वर्ड छा आहे, व्हाट इज़ माइक्रोसॉफ्ट वर्ड। सो माइक्रोसॉफ्ट वर्ड लिखाईअ वारो प्रोग्राम आहे जंहिंमें अक्सर असीं कहिड़े बि क़िस्म जा ज़ाती तौर ऑफ़िस जा कागज़ात जहिड़ोकि दरख़्वास्त, कार्ड, ख़त, ऑफ़िस पेड ऐं प्रो फार्मा वग़ैरह ठाहींदा या तब्दील कंदा आहियूं। सो असां हाणे सभ खां पहिरियों MS वर्ड हलाइणु सिखूं था त MS वर्ड खे हलाइणु या खोलणु कीअं घुरिजे। सो उन लाइ तव्हां स्टार्ट बटन खे क्लिक कयो ऐं उन खां बाद जेको आहे ऑल प्रोग्राम्स खे क्लिक कयो ऐं पोइ जिते वर्ड 2016 आहे उते क्लिक कयो त MS वर्ड जो प्रोग्राम ओपन थींदो ऐं हिते मुख़्तलिफ़ ऑप्शन ईंदा ऐं पोइ तव्हां ब्लैंक डॉक्यूमेंट खे क्लिक कयो त हीउ MS वर्ड ओपन थींदो ऐं इन खे ओपन करण जो ॿियो तरीक़ो बि आहे। इन खे फ़िलहालु असां क्लोज़ कयूं था। सो मां विंडोज़ कीअ सां गॾु R की खे प्रेस कंदुमि त रन कमांड खुली ईंदो। सो हिते ऑलरेडी विन वर्ड टाइप थियल आहे। सो तव्हां ओपन जे भरिसां जेको बॉक्स आहे हिते तव्हां बिना स्पेस जे विन वर्ड टाइप करे कीबोर्ड सां इंटर या माउस सां ओके खे क्लिक कंदव त वर्ड प्रोग्राम खुली ईंदो ऐं पोइ तव्हां ब्लैंक डॉक्यूमेंट खे क्लिक कयो। ऐं इन खां अलावा ॿियो बि तरीक़ो आहे त तव्हां स्टार्ट बटन खे क्लिक करे सिधो वर्ड 2016 खे क्लिक कंदव ऐं पोइ ब्लैंक डॉक्यूमेंट खे क्लिक कंदव त प्रोग्राम ओपन थी ईंदो। ऐं हाणे असां चऊं था टाइटल बार ते जिते डॉक्यूमेंट 1/वर्ड लिखियलु आहे, इहा सॼी टाइटल बार आहे। टाइटल बार विंडो, प्रोग्राम ऐं खुलियल फाइल जो नालो ज़ाहिर कंदी आहे। हाणे हिते असां न्यू डॉक्यूमेंट क्रिएट कयो आहे, इन जे करे डॉक्यूमेंट 1 जे नाले सां टाइटल बार नालो ज़ाहिर करे थी। ऐं इन जे साॼे तरफ़ क्लोज़, रिस्टोर डाउन ऐं मिनिमाइज़ जा बटन आहिनि ऐं इन जे खाॿे तरफ़ खां क्विक एक्सेस टूल बार आहे जिते सेव बटन, अंडू वग़ैरह जा ऑप्शन मौजूदु आहिनि। क्लोज़ बटन विंडो या प्रोग्राम खे बंदि कंदो आहे ऐं रिस्टोर डाउन बटन विंडो या प्रोग्राम खे पहिरीं वारी साइज़ में आणींदो आहे। मसलन मां हाणे रिस्टोर डाउन बटन खे क्लिक कयां थो त विंडो नंढी थिए थी वर्ड जी, ऐं साॻी मां रिस्टोर डाउन बटन खे क्लिक कंदुमि त हीअ पहिरीं वारी साइज़ में ईंदो यानी मैक्सिमाइज़ थी वेंदो। ऐं मिनिमाइज़ बटन जेको आहे त विंडो या प्रोग्राम खे घटाए टास्क बार में आणींदो आहे। जीअं ई मां मिनिमाइज़ कंदुमि त हीअ टास्क बार में अची वेंदो, वर्ड जो प्रोग्राम साॻियो ई इन खे क्लिक कंदुमि त हीअ मैक्सिमाइज़ थी वेंदो। ऐं हाणे असां अचूं था मेन्यूज़ बार ते। मेन्यू बार ही मेन्यूज़ जी लिस्ट ॾेखारींदी आहे जंहिंमें प्रोग्राम जा कम मौजूदु हूंदा आहिनि। हाणे मेन्यू बार में फाइल खां वठी व्यूज़ ताईं ऑप्शन्स मौजूदु आहिनि। फाइल हिकु मेन्यू आहे ऐं होम खां वठी व्यूज़ ताईं टैब्स आहिनि ऐं हर हिक टैब जी पंहिंजी रिबन थींदी आहे। जीअं होम टैब आहे, इन में हिकु रिबन आहे क्लिपबोर्ड खां वठी एडिटिंग ताईं, इहा सॼी रिबन आहे ऐं हर हिकु रिबन में ग्रुप्स ईंदा आहिनि। जीअं क्लिपबोर्ड आहे, इहो सॼो हिकिड़ो ग्रुप आहे इन रिबन जो ऐं फ़ॉन्ट बि ग्रुप आहे। पैराग्राफ, स्टाइल्स, एडिटिंग, इहे सभु रिबन जा, होम टैब जी रिबन जा ग्रुप्स आहिनि। ऐं इंसर्ट में बि इहा सॼी रिबन आहे पेजिस खां वठी सिम्बल्स ताईं
ऐं इन जा वरी ग्रुप्स आहिनि जीअं पेजिस, टेबल्स आहे, टेबल्स, इलस्ट्रेशन्स, एड इन, मीडिया वग़ैरह, इहे सभु जेके आहिनि इनसेट टैब जी रिबन जा ग्रुप्स आहिनि। ऐं हाणे अचूं था स्केल ते, इन खे रूलर बि चइबो आहे। हीअ हॉरिज़ॉन्टल स्केल आहे, इन सां पेज जो मार्जिन सेट कबो आहे। ऐं इन जी लेफ्ट साइड खां वर्टिकल स्केल आहे। ऐं हीअ वर्टिकल स्क्रोल बार आहे, इन सां वर्ड जे पेज खे हेठि ऐं मथे कबो आहे। ऐं हाणे मां स्क्रोल बार खे लेफ़्ट क्लिक करे हेठि ड्रैग कंदुमि त पेज हेठि थींदो, ऐं मथे कंदुमि त पेज मथे थींदो। ऐं उन खां अलावा हॉरिज़ॉन्टल स्क्रोल बार बि आहे। जीअं असां पेज खे ज़ूम इन कंदासीं त हॉरिज़ॉन्टल स्क्रोल बार ज़ाहिर थींदी, ऐं हॉरिज़ॉन्टल स्क्रोल बार सां पेज खे खाॿे ऐं साॼे तरफ़ कबो आहे। सो मां माउस सां लेफ़्ट क्लिक करे स्क्रोल बार खे साॼे तरफ़ कंदुमि त पेज साॼे तरफ़ ईंदो, ऐं खाॿे तरफ़ कंदुमि त पेज खाॿे तरफ़ ईंदो। ऐं हीअ स्टेटस बार आहे। स्टेटस बार कंहिं बि कम मेन्यू जे बारे में मालूमात ॾेखारींदी आहे। जीअं पेज 1 ऑफ 1 आहे, यानी हिकिड़ो पेज असां क्रिएट कयो आहे, हिकिड़े पेज ते मौजूदु आहियूं, ऐं 0 वर्ड्स असां टाइप कया आहिनि। ऐं इन जे साॼे तरफ़ ज़ूम स्लाइडर आहे, ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ पेजिस जा व्यूज़ आहिनि, जीअं वेब लेआउट आहे, ऐं प्रिंट लेआउट आहे, ऐं उन खां अलावा रीड मोड आहे। ऐं ज़ूम स्लाइडर में असां माइनस जे तरफ़ ईंदासीं त पेज नंढो थींदो वेंदो, ऐं उन खां अलावा प्लस जे तरफ़ असां ईंदासीं त पेज वॾो थींदो वेंदो। सो नाज़रीन, हीउ हुयो MS वर्ड जो इंट्रोडक्शन। ऐं ईंदड़ वीडियो में असां फाइल मेन्यू सिखंदासीं। सो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।